अदा असी खैरपुर नाथन शाह जो हाँ प्राइमरी उस्ताद हाँ खैरपुर नाथन शाह जे गोठ झंडो खान गाड़ी में वेठो हाँ सो असां दवा ख़ातिर हिते सरकारी अस्पताल जो सेवन शरीफ में आसी सो दे काफ़ी देर आसी पानी सबील पीअण जे करे पुलिस वारो बीठो जितां ना हितां वञो मां जितां ई वेंदा आहियूं असां जितां चवंदे जी तोखे वरी मस्ती थी विया वरी फलाणी शइ मौजूदु आहे छा कयो आहे जो मूंखे मस्ती थी अचे ॿी मां पुलिस वारे खे घुरायां थो बसि अचणो अची मूंखे मुकनि ठोशण सां वरितूं रक्षा में विझी ज़ोराई जेका आहे थाणे ते खणी आया अधे चवां जेका आहे थाणे ते खणी आया सो जेका आहे वॾो मुंशी खे मूं ॿुधायो सॼो हाल उन जो बसि तोसां माफ़ी वठे थो बसि तूं छॾे ॾे हवा कहिड़ी माफ़ी वठे थो मूंखे पादर हणी बेस्ता करे जेका मोकिलियो अथसि बसि छॾे ॾे जेका आहे मूंखां 25,000 रुपया ॾोकड़ बि कढी वियो अदा ऐं जेका आहे मूंखे मां चयमि वॾे मुंशी खे त मां मुंहिंजी जेका आहे एफ ठौशा आहियां त दादा हे आंगुर मुंहिंजो भञे पियो हीअं करे अखियूं मुंहिंजूं कढे पियो ज़ोराई मां रड़ियूं कयां अरे करी छा थो जेका आहे छाजे लाइ मुंहिंजे अखियुनि में ज़ोराई अखियुनि में अची हथाणे अदा मुंहिंजी ज़ोराई अखियूं पियो कढे जेका आहे हिते तरसियल कोन आहे असां दवा वठण लाइ आयासीं दवा अस्पताल सेवण में जेका हुननि जो 4 बजे जेका आहे तव्हांखे टेस्ट ॾींदासीं असांजो भला असां ज़ारत वग़ैरह करे अचूं मोटी अचूं था असांखे इहे बेगुनाह जेका आहे हा पुलिस जी अहिड़ी बदमाशी अहिड़ो किरदार ॾिसी करे तव्हां छा चवंदो त इहे तहफ़ुज़ ॾींदा कहिड़ो तहफ़ुज़ ॾींदा दादा बेगुनाह पादर पिया था हणनि जेका आहे ॾोकड़ बि कसे हो दादा बेगुनाह दादा विड़ियो बि आहे एसएसपी जामशोरो डीआईजी का छा मुतालबो असां डीआईजी सां मुतालबो कंदा आहियूं त हिनखे जेका आहे डिसमिस कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे जेका आहे दादा उस्ताद दादा बेगुनाह जेका आहे ज़ुल्म थियो आहे बेगुनाह मूंखे डंडा आया अथसि टौशा आया अथसि मुंहिंजो अखियूं कढे पियो मुंहिंजो आंगुर जेका आहे भॼी पई हाल छा नालो जेका आहे मजीद अथसि मजीद बबर चवनि था जो नालो अथसि ॿियो पुलिस वारो बि गॾु था अच्छा उहे दरगाह ते पठान काफ़ी ते बीठा ड्यूटी कया था असां त अॼु आया आहियूं असांखे त ख़बर कोन हो त के बदमाश बीठा आहिनि असांजो पुलिस वारा बीठा आहिनि असांखे कहिड़ी ख़बर अथई बदमाश जेका आहे दर ते बीठा आहिनि जे असां वञूं ई न था वर्दी में हो था जेका आहे गंजी बादल थाणे ते वियासीं बसि थाणे ते लहण सां मूंखे डंडनि सां शुरू थी वियो मां रड़ियूं कयूं त भाउ मूंखे कहिड़ो ॾोह कयो आहे मां उस्ताद आहियां मुंहिंजो भाउ बि सूबेदार आहे मां ॾोह त को बि न कयो आहे मूंखे छाजे लाइ डंडा थो हणे जेका आहे मूं कयो छा आहे जेका आहे पोइ जेका आहे हुननि चयो न हणीसि बसि हाणे न हणीसि पोइ अॼु यार कहिड़ो थी सूबेदार भाउ मां पेलाणो सूबेदार मुंहिंजो भाउ आहे वरी यारियूं जेका आहे बसि जेका आहे हाणे तूं पुलिस वारा ईअं छो कयो अथई बसि हाणे माफ़ी तोसां वठे थो मां दवा जो मूंखां माफ़ी वठे थो मूंखे ॾंडा हणी टूशा हणी मुंहिंजा ॾोकड़ कसे हाणे मूंखां माफ़ी वठे थो